साईं में कहानी आहे तोते ऐं शहज़ादीअ जी। उम्मीद कयूं दोस्तों तव्हांखे हीअ कहानी ज़रूरु पसंदि ईंदी। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ाए ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो ई सड़े जाथे बाहि बरे। हिकु बादशाह त मुंहिंजो अलाह पर के ज़मीन जी टुकड़ी जो बादशाह हुजे। उन बादशाह जो नालो महमूद सुल्तान हुजे। उन जे वक़्तु कंहिं बि शइ जी कमी न हुई, छो त हू बादशाह हुयो। दुनिया दौलत हुन वटि जाम हूंदी हुई, पर बादशाह खे हिकिड़ी शइ जी कमी हुई। उहा कहिड़ी शइ जी? जो हुनखे पुट जी औलाद कोन हुई। बादशाह इन ॻाल्हि ते परेशान हूंदो, टेंशन में हूंदो हो। पीर फ़क़ीर अलाह लोक घणा ई माण्हुनि ॾे वियो, हेॾे होॾे दुआऊं सॻा हकीम डॉक्टर वग़ैरह घणो कुझु बादशाह इलाज वग़ैरह वरिता, पर औलाद पुट जी कोन पई थिएसि। अलाह जॾहिं अलाह राज़ी थींदो सो देरि नाहे। कुदरत मुंहिंजे अलाह जे कुझु ॾींहं गुज़रिया त बादशाह खे पुटु ॼाओ। बादशाह जो पुटु एॾो सुहिणो हुजे जो जंहिंजी हद ई नाहे, सफ़ा ख़ूबसूरत हसीन। अदा बादशाह एॾो ख़ुशि थियो जो बादशाही जी ख़ुशीअ जो को ठिकाणो कोन हुयो। ग़रीब वज़ीर फ़क़ीर पर को माण्हूअ खे दौलतनि सां गीसा माण्हुनि खे भरे ॾिनई। अदा बादशाह जी बादशाही में एॾो ख़ुशहाली हुजे, हर को दुआऊं हर हर करे पियो त मन बादशाह खे ही पुटु ॼाओ आहे त मन ॿियो बि ॼमेसि त को दुनिया जा गीसा भरे, का मतिलबु त इंजॉय कयूं। मूंखे बि गीसो दुनिया जा भरे ॾिनई। मां बि पंहिंजे हिसाब सां तव्हांखे कहाणी खणी बादशाह जी ॿुधाइणु चालू कई साईं। अदा बादशाह जॾहिं पंहिंजे पुट खे मतिलबु त उन ख़ुशीअ में दुनिया विराई, चंद ॾींहं गुज़रिया। जॾहिं छोकिरो 7-8 सालनि जो थियो त उनखे पंहिंजे हिसाब सां दुनिया जो इल्मु सेखारियईं। चवे पियो त मुंहिंजो पुटु कंहिं बि ॻाल्हि में न मुझे, हर हिकु अकुलु, हर हिकु ॿोली, हर हिकु मतिलबु त को बि उनजे अॻियां जेकी बि शइ आहे तंहिं वक़्त जी सभु हुनर हिन पंहिंजे पुट खे मां सेखारियां। अदा एॾा उस्ताद घुरायईं जो पंहिंजे हिसाब सां ॿाहिरनि मुल्कनि था, माना की परे परे खां अहिड़ा मास्तर घुराए अचे पंहिंजे पुट जी तालीम पंहिंजे घर ऐं पंहिंजे हवेलीअ में कराए पियो कमु इहो। अदा बादशाह जो पुटु पंहिंजे हिसाब सां वॾो अकुलमंद ऐं दाना छोकिरो थी वियो। अदा बादशाह ॾाढो ख़ुशि हुयो। पोइ बादशाह पंहिंजे हिसाब सां पुटु जॾहिं हिन जो 15-16 सालनि जेतिरो थी वियो, महसूसु थियो त माना हे छोकिरो मुंहिंजो ख़ूबसूरत नौजवान आहे, हाणे हिन खे शादी करायां। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां ईअं परे परे दीद पवंदी आहे, जीअं वॾो माण्हू को हूंदो आहे उन वटि कंहिंजो रिश्तो ॻोल्हींदा न। ग़रीब गुरबा त हेठि थी आहे न, उहे दॿा हू मतिलबु त मथे लेवल ते ॻोल्हींदा न। सो बादशाह वञी की बादशाहीअ मां पंहिंजे पुट लाइ हिकु ख़ूबसूरत शहज़ादी वठी अॼु उन पुट खे पाणाई। वॾो धूमधाम सां काज पियो हले से, कञरियूं कुसनि पियूं, ॿकरियूं नचनि पियूं, ठींग बिटक लॻी पई हुजे। सो असांजो बि वियासीं ऐं देगियूं लह चढ़ हुई, वट सट लॻी पई, बूटीअ जो सटको कुटको हुयो, कमु घणो हुयो। शमाना बचकर त हवा या खणी हुई, 2 ॾींहं हवा बि लॻी पई, तव्हांखे ख़बर आहे। सो तूफ़ान इम्कान हुयो, पर बादशाह चयो त मुंहिंजे पुट जी शादी आहे, केर बि टेंशन न वठे। सो कमु ऐं कमुकार धमाके सां हलायो। अदा बादशाह जे पुट जी शादी थी वई। छोकिरी ख़ूबसूरत छोरे खे पाणा छॾी। बादशाह जो पुटु सफ़ा मगरूर में ऐं ज़ाल खां परे हिकु विख बि न पियो हले। अदा लैला मजनू वारी जोड़ी मिली वई ऐं हिक ॿिए सां एॾी प्यार मोहबत जो कंहिंजो हिसाब ई न हुजे। अदा बाक़ाइदे मोहबत हिन जी हद खां घणी हुजे। महीनो ॾेढ गुज़रियो। पोइ छोकिरो मतिलबु त शहज़ादो मालात मां निकिरी कंहिं बाज़ार जे तरफ़ घोड़े ते चढ़ी रवानो थी पियो। अदा हकिलनो होकाईंदो बाज़ार जे तरफ़ घुमंदो वते पियो। हिकिड़ो हमराह तोतो हथ में खयूं पिंजरे में ऐं बीठो आहे। अदा सिधो सो शहज़ादो वञी उन हमराह वटि आयो, पुछा के ॾे हाल हवाल, हीउ तोतो खपाईंदे न? हुन चयो हा। चए हिन जी क़ीमत? हिन चयो त 1000 खां घटि मां हिन जो रुपयो बि न ॾींदुमि। 1000 खां घटि का शइ बि न वठंदोमांइ, हक़ 1000 में ॾींदोमांइ। अदा शहज़ादे सोचियो त बणा ही तोतो आहे हिकु, हिन जो छा वीज़ान आहे ऐं हिन जो करे 1000 केरु भरींदो? उहो चूत माण्हू हूंदो जेको तोखे 1000 रुपया ॾेई तोतो ख़रीद कंदो। यार इन तोते वारे खे बादशाह शहज़ादे चयो। अदा हुन खणी हेठि कंद कयो। एतिरे में तोते सोचियो त बणा अहिड़ो शहज़ादो अमीर ज़ादो मूंखे नथो वठे, सो ॿियो त केरु वठंदो बि कोन। मुंहिंजो इहो मतिलबु त तानो ऐं बदनामी आहे। सो बहरहाल हाणे का मूंखे कोशिशि करणी पवंदी। अदा एतिरे में इहा तोते ॻाल्हि कई त ए बादशाहज़ादा, तूं हिकु ख़ूबसूरत नौजवान ऐं अकुलमंद ऐं पढ़ियल लिखियल तो मतिलबु त नज़र अची। सो बहरहाल तूं मूंखे पंहिंजे हिसाब सां खसीस जीतामड़ो कयो आहे,
सो मां बहरहाल वॾे कम जी शइ आहियां। एतिरे में शहज़ादो चवणु लॻो त कहिड़े कम जी शइ आहे? हुनखे चवणु लॻो त मां हिकिड़ो मतिलबु त 2 ॾींहं अॻे जेकी हूंदी आहे उहा बि ख़बर रखंदो आहियां, जेको थी गुज़री वियो उन जी बि ख़बर रखंदो आहियां। माना की सभु हिते अॻे पोइ जो सिस्टम मतिलबु त वॾो मम्मी दिमाग़ ऐं अकुलु आहे। एतिरे में शहज़ादे खे चवणु लॻो हाणे मां हिकु तोखे ॻाल्हि थो कयां, अगरि उहा ॻाल्हि ग़लति निकिरे त पोइ चयो ॻाल्हि कर पंहिंजे अकुल जी। एतिरे में चवणु लॻो त उहो तोतो त चंद ॾींहंनि खां पोइ हिकु सौदागर ईंदा, सो उहे चंदन जूं लकड़ियूं उहे वठंदा, मतिलबु त चंदन जूं लकड़ियुनि जेको हूंदो आहे उन्हनि जी बाज़ारि लॻंदी आहे, सो उहे मतिलबु त असां वटि आम नॉर्मल न आहिनि मिलंदियूं, उहे मतिलबु त ॿी शइ हूंदियूं आहिनि। सो उन्हनि जी बाज़ारि लॻंदी वॾी। तूं अहिड़ो कमु कर, सॼी बाज़ारि जा जंहिं वटि बि इहे लकड़ियूं आहिनि उहे तूं वटां ख़रीद करे पाण वटि रख। पोइ मतिलबु चंद ॾींहंनि खां पोइ उहे वापारी ईंदा, तोखां मतिलबु त ॿिए हंधि न लभंदा, तोखां मतिलबु त ॿीण ते ख़रीद करे वठी वेंदा। इहा ॻाल्हि जॾहिं शहज़ादे तोते जी ॿुधी, उहो 1000 रुपया ॾेई उहो तोतो मतिलबु त हिन ख़रीद कयो उन हमराह खां। अदा शहज़ादो तोतो खणी पंहिंजे हिसाब सां आयो सिधो सो घर, उन तोते खे पिंजरे सिधो पंहिंजे घर रखी ऐं शहज़ादो निकिरी पियो। सॼी बाज़ारि मां उहे जेकियूं लकड़ियूं हिन चयूं चंदन जूं, उहे टोटली मतिलबु त सौदागरनि वटि वियो, दुकानदारनि वटि। अदा सभिनि खे घुराए कीअं जो हेतिरियूं हिसाब कराइजे बा टोटल घणा पैसा था थियनि। हुननि जो 10,000 था थियनि। अदा शहज़ादे उहे 10,000 ॾेई हुननि खां टोटल लकड़ी ख़रीद कराए ऐं पंहिंजे कीअं कमु मतिलबु त उते बाज़ारि में रखी छॾियईं। सो पंहिंजे हिसाब सां चवणु लॻो त जाई बि मथां इहो आज़मायां त सही तोते जी ॻाल्हि। अदा कुझु ॾींहं गुज़रिया त वाक़ई हिकिड़ा 4-5 सौदागर पंहिंजे हिसाब सां लथा ऐं सॼी बाज़ारि में इन लकड़ियुनि जी पुछा करणु चालू कई। अदा कंहिं वटि बि उहे लकड़ियूं कोन मिलियनि। अदा कीअं हमरा ॾस ॾिनो त फलाणे शहज़ादे वटि तव्हांखे उहे लकड़ियूं मिलंदियूं जेके तव्हां तलाश में आहियो। अदा सिधो सो शहज़ादे वटि आया, ॾिठनि त वाक़ई बि उहे लकड़ियूं पयूं आहिनि। अदा हुन पंहिंजे हिसाब सां शहज़ादे हिक खां ॿीण ते रक़म ते हुननि खे ॾिनियूं। हुननि मतिलबु त ख़रीद कयूं, उहे पंहिंजे हिसाब सां ॿेड़नि में खयूं वेंदा रहिया। अदा जॾहिं तोते जी दानाई ॾिठी ऐं अकुलमंदी ॾिठी इन शहज़ादे पंहिंजे हिसाब सां वॾो तोते ते मतिलबु त हिन जो भरोसो थी वियो। माना की अजब जी ॻाल्हि त आहे। सो 4 ॾींहं 5 ॾींहं अॻे कमु थियण वारो, सो उहो 2 ॾींहं अॻे मतिलबु त ॿुधाए पियो असांखे। सो इन खां वधीक कहिड़ी अजीब जी ॻाल्हि हूंदी। अदा शहज़ादे तोतो पंहिंजे घर वठी हुन शहज़ादी जेकी शादी करे उनजे अॻियां रखियईं। सो पंहिंजे हिसाब सां गुफ़्तगूअ जो ऐं कहाणियूं वग़ैरह हेॾां होॾां तोतो माहिर हो वॾो, सो अकुलमंद बि हुयो। अदा शहज़ादे पंहिंजे हिसाब सां काॾे शौक़ु थी पियो त घुमण फिरण जो ऐं पंहिंजी ज़ाल खे घुराए शहज़ादीअ खे चवणु लॻो, ही तोतो मां तोखे फिडी ॾेयूं थो वञा, मां वञा थो फलाणे मुल्क ते मतिलबु सैर सफ़र ते। सो बहरहाल ही जेको बि कमु तूं मूंखां पोयां करें, सो हिन तोते ऐं मतिलबु तोते खे हिकु मैना बि ॾेई वियो। माना की हम जिन्स जी मतिलबु त ज़िम्मेवारी हूंदी आहे। सो चवे मथां तोतो मुंहिंजो अकेलो थिए, सो मैना तोतो ॿई गॾु हूंदा त पाण में मतिलबु त ठहियल हूंदा, हिकु ज़ात थींदा। अदा मैना ऐं तोतो पंहिंजे हिसाब सां शहज़ादीअ खे हिनखे चयूं वियो ऐं तोते खे पार त शहज़ादीअ जी कयूं वियो। ऐं शहज़ादीअ खे चयूं वियो त जेको बि कमुकार ते काॾे बि वञे त तोते खां सलाह पुछजांइ, तोतो जीअं चवे तूं तीअं कजांइ, इहो मुंहिंजो तोखे मतिलबु त ऑर्डर ऐं हुकुम आहे। अदा बादशाह त शहज़ादो छोकिरो त उहो पंहिंजे हिसाब सां वेंदो रहियो काॾे सफ़र सैर ते। अदा हिन खे 15 ॾींहं गुज़री विया। इन विच में शहज़ादी मतिलबु जेकी कलाक बि हिन खां परे न थी हुई, सो उहा वॾी परेशान थी। अदा तोते ॾे अचे मैना ॾे अचे, उहे पंहिंजे हिसाब सां हिन खे पुराणे दौर जूं कहाणियूं वग़ैरह खणाए हिन जो मतिलबु रूह ॿियो मटाईंदा हेॾां होॾां, पर हिन खे मज़ो न हूंदो हो। अदा केतिरो हुननि जूं कहाणियूं वग़ैरह ॿुधे, हूअ मतिलबु त माण्हू ऐं पंहिंजे हिसाब सां मुड़ुस जी तवजो ऐं सेक में सफ़ा ॿुॾी पई हुजे। अदा हिक ॾियारे पंहिंजे हिसाब सां हार सिंगार करे पंहिंजी मतिलबु त महल जी मालात जे मथां मतिलबु त कंहिं दरिया खां इन शहर जो दीदार ऐं रुख करे ॾिसे पई त छा हले थो छा चले थो। अदा हिक ॿिए बादशाह जो पुटु शहज़ादो उन बाज़ार सां अची रहियो हुयो। उनजो मथे कंध मालात ॾे निहारियो त शहज़ादीअ ते अखि पइजी वियसि। अदा उहो शहज़ादीअ खे ॾिसंदे ई शहज़ादीअ खे पंहिंजी दिलि ॾेई वेठो ऐं उन ते आशिक़ु थी पियो। अदा पंहिंजे हिसाब सां हिकु धोती हथु कयईं, उनखे 2-3 रुपया बासी अची फलाणी इन शहज़ादीअ खे चओ समोसा कंटेक्ट करे मतिलबु त हीअ 1 लख रुपए जी मुंडी बि ॾींदोमांसि ऐं पंहिंजे हिसाब सां हिन खां वधीक ॿीण तोखे बि ॾींदुमि हुनखे बि ॾींदुमि, सिर्फ़ु इहा मूंसां मिलाए।
अदा अॻे वक़्त में फ़ोनियूं वग़ैरह कोन हूंदियूं, सॼो सिस्टम इन धूतुनि जे ज़रिए हलंदो हुयो। पोइ धूतीअ खे केर बि 5 रुपया बासींदो त फलाणे ॾे न्यापो त फलाणे ॾे न्यापो, ईअं वेंदो गोलीअ खां तेज़, जीअं फ़ोन बि न पुॼे। सो पंहिंजे हिसाब सां शहज़ादीअ वटि उहा धोती आई। अदा धोती शहज़ादीअ वटि आई, शहज़ादीअ खे चवणु लॻी, हिकु शहज़ादो आहे, जो तोखे कल्ह ॾिठो ते सुबुह सां, सो सफ़ा तो ते मस्तु लॻो पियो आहे, चवे थो त मूंसां मोहबत ऐं प्यारु करे त 1,000 लख रुपए जी मतिलबु त मुंडी बि ॾींदोमांसि ऐं पंहिंजे हिसाब सां इनाम इकराम बि ॾींदोमांसि। एतिरे में शहज़ादीअ खे ॾाढी कावड़ आई। 2-3 चकर हिन ॻाल्हायुसि, पर उहा धूती हुई, अहिड़ा पपला आयईंसि त बहरहाल तोखे 1 लख रुपए जो मुंडी बि मिलंदी ऐं पंहिंजे हिसाब सां जेकी शइ घुरंदीसि उहा शइ बि मिलंदी ऐं फ्रीअ में मोहबत ऐं प्यार जो मज़ो बि वठंदीअ। अदा एतिरे में शहज़ादीअ पहिरियां कावड़ कई, पोयां हिन जी ॻाल्हि ते वरी गौर कई त भला मुंहिंजो मुड़ुस खे महीनो थी वियो आहे, सो वियो आहे हलियो, सो मां माण्हूअ जे ॾिसण लाइ सिकां थी पई। हीअ त वरी हिकु बादशाह जो पुटु आहे, वरी शहज़ादो आहे, सो नौजवान आहे, वरी मूंखे घुरायो अथईं, तलबियो अथईं, माना की मतिलबु त हिन में फीलिंग वधंदी वई। अदा हिन धोतीअ खे चयो, सो बहरहाल जंहिं महिल बि मुंहिंजी दिलि जो मतिलबु त रायो थियो, सो मां ईंदीमांइ इन सां मिलणु, बाक़ी हाली मतिलबु त मुंहिंजो सलाम चई त क़बूल पिया न, सो जंहिं महिल दिलि कढियो सो मां ईंदीमांसि, को बि टेंशन न वठे। अदा शहज़ादे खे धोतीअ वञी इहा सॼी ॻाल्हि ॿुधाई त शहज़ादी तोसां मिलण लाइ तयारु आहे, पर उहो टाइम मुक़ररु को बि न ॾसियो अथई, जंहिं महिल बि दिलि कढी त पाण ईंदई, तूं का बि टेंशन घबराए न। अदा शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो, पंहिंजे हिसाब सां हलियो वियो मालाती तरफ़। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां ख़बर पई त माना को शहज़ादो मूं ते आशिक़ु थियो आहे, हीअ बि पंहिंजे हिसाब सां रुॻो तवजा ओॾे थी पियसि साईं। हाणे चवे ईअं पई त कंहिं महिल तो इहो कमु थिए, तो छा कयां। अदा राति चई त मतिलबु त हीअ पहिरीं राति आहे, मतिलबु पहिरियों चकर पंहिंजे हिन महबूब सां मिलां जेको मूं ते आशिक़ु थियो आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां हार सिंगार कया, जीअं सिजु लथो, राति ॾींहुं मतिलबु त टली, उन महिल मतिलबु त राति मतिलबु त आई, संजो हुयो त सिधो सो आई, सिधो सो हार सिंगार करे पंहिंजे तोते ऐं मैना वटि। एतिरे में चवणु लॻी त अगरि मैना सां सलाह कयां, छो त तोतो मर्द आहे, मर्दनि वारी सोच हलंदो, मैना मों जहिड़ी औरत आहे, सो पंहिंजे हिसाब सां मादी आहे या मुंहिंजी सोच ते हलंदी, सो पहिरियां मां सलाह इन सां कयां। अगरि जे पंहिंजे हिसाब सां हुनखे ख़बर पवंदी त बहरहाल असांजी मुंहिंजी फीलिंग जो ई क़दुरु कंदी हीअ मैना। अदा सिधो सो पंहिंजे हिसाब सां मैना ॾे आई, मैना खे चवणु लॻी त मैना हिकु ॻाल्हि कयईं, जेकॾहिं मुंहिंजी तवजो करे ॻाल्हि ॿुधे ऐं मूंखे हिन सुवाल जो जवाबु ॾिए सही माना सां, त मां तोखे ॻाल्हि कयां। एतिरे मैना चवणु लॻी त ए शहज़ादी, मां बि पंहिंजे अकुल जी वॾी होशियार ऐं दाना आहियां, मूं में बि अकुल जा मण पिया आहिनि, सिर्फ़ु तूं ॻाल्हि कर त मां तोखे पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि जो सही जवाबु ॾियां। अदा एतिरे में शहज़ादे चवणु लॻसि त कल्ह सुबुह सां मूं बीठीअ में हीअं शहर ॾे रुख़ कयूं, सो हिकु शहज़ादे जी मूं ते अखि पइजी वई आहे, सो हाणे उहो चए थो त मूंसां प्यार जो मोहबत जो कांटो फिट करे, सो हाणे मुंहिंजी दिलि जी उन ते मोही जी पई आहे, मुंहिंजी दिलि बि, सो मां बि चवां थी त वञा जेकर शहज़ादे सां चह चटो कयां। एतिरे में मैना चवणु लॻी ज़ोर सां त ए शहज़ादी, तूं चरी त न आहे थी, हिकु गैर मर्द ॾे तूं वेंदी आहीं ऐं उन सां पंहिंजे हिसाब सां प्यार मोहबत कंदी आहे ऐं पंहिंजे मुड़ुस जी इज़त लॼाईंदी आहे ऐं ख़ानदान जी इज़त लॼाईंदी आहे। ख़ानदान जी इज़त न लॼाए तूं, मुंहिंजी सलाह वटि त इहा कम ई न कर तूं, सो बहरहाल इहो तूं सही नथी करे। अदा हुन शहज़ादीअ खे ॾाढी कावड़ अचे वई, उन महिल पिंजरे जो दर खोले ऐं हुन मैना खे होॾां वठी होॾां मुंडीअ खे सट ॾेई भञी लतूं ॿ हणी ऐं उनखे हेठि उछले फिटी कयईं। अदा इहो सॼो लका तोते ॾिठो पिए, तोते ॾिठो त बणा वॾो कमु थी वियो। हाणे सिधो सो हुन कावड़ ऐं गुस्से मां हुन ॿिए तोते ॾे आई। अदा तोते खे चवणु लॻी त ॾुठी मैना जो मूंसां केॾी बेअदबीअ सां पेश आई, सो इहो कमु न करणु खपे हा। अदा तोते बि हिन जी हेठां ई वरिती त सच में इहा ॻाल्हि मूंखे बि पसंदि न आई, सो इहे रनूं जेके हूंदियूं आहिनि सो बेअकुल हूंदियूं आहिनि, सो उन्हनि जो अकुलु खुड़ीअ में हूंदो आहे, सो इनखे ॻाल्हि करण जी तमीज़ बि न आहे, सो इन ॾे तूं छो ॻाल्हि कई, सो मां त पहिरियों चवां पियो त मादनि खे कंहिं शइ जी ख़बर नथी पवे। अदा तोते बि हिन जी भरक आहे, सो इहो ग़लति ॾाढो हुयो मैना, सो हाणे जीअं चवे तूं। एतिरे में शहज़ादी चवणु लॻी तोता, सो तूं पाण ॻाल्हि मुंहिंजी ॿुधी चुको आहे, सो हीअं शहज़ादे जो मूं ते मोहिजी पियो आशिक़ु आहे, सो मां उन ॾे वञण थी चाहियां। माना की उहो मूं ते आशिक़ु आहे त मां बि चवां थी त हुन सां मतिलबु त प्यार मोहबत ऐं चह चटो करे अचां। एतिरे में तोते सोचियो त बणा मूं मैना जो हेॾो लका ॾिसी चुको आहियां, जे अगरि मां बि इन ॻाल्हि खां रोकींदोमांसि झलींदोमांसि, सो बहरहाल हीअं कुझु बि करे सघे थी,
हुन जी हालत ॾिसी ऐं तोतो सियाणो हुयो चवंदो मां त हिनमहिल कुझु बि न चवां, कान को बहानो करे हिन खे पंहिंजे हिसाब सां टालींदो रहियां ऐं वफ़ादारी पंहिंजे जो इनाम मां हासिलु कयां। अदा एतिरे में तोतो चवणु लॻो, तूं भली मतिलबु त शहज़ादी वञ, सो मूंखे को बि एतिराज़ न आहे, सो मां तो चवां तो तूं हिनमहिल ई वञ पंहिंजे प्यार मोहबत जी वञी कचहरी कर। अगरि जे सुभाणे कुझु बि थियो सो मूंखां मतिलबु त मां कान का ॻाल्हि करे ऐं बादशाह तुंहिंजे मुड़ुस खे वरी तोसां मिलाईंदुमि, जीअं पंहिंजे हिसाब सां सौदागर खे तोते पंहिंजी ज़ाल सां मिलायो। हे एतिरे में शहज़ादी सो ॿुधा कई जंहिंमहिल सौदागर जी ॻाल्हि चवणु लॻो, इहा सौदागर जो ॻाल्हि जो राज़ छा आहे? एतिरे में तोतो चवणु लॻंदो, ए बादशाहज़ादी जे चवें थी त मां तोखे इहा ॻाल्हि ॿुधायां थो। एतिरे में चवणु लॻो तोतो त कंहिं वक़्त में हिकु सौदागर रहंदो हुयो, सो पंहिंजे हिसाब सां ज़ाल सां वॾी मोहबत कंदो हुयो ऐं ज़ाल ते एतबार कंदो हुयो हेॾां होॾां, ऐं हिकु हुन ख़ूबसूरत ऐं अकुलमंद तोतो रखियो वञे पाण वटि। उन तोते जी गुफ़्तगू ऐं उन जे हिसाब सां थोरो घणो सैर सफ़र ऐं उन खां सिस्टम जो पुछा कंदो, छा हले थो, छा हले चले थो ऐं कहिड़ी शइ जो रेट सवायो आहे त मां उहा शइ खणी सौदे वापार ते वञा। अदा तोतो जीअं ॿुधाईंदो हुउसि, सौदागर पंहिंजे हिसाब सां उहो कमु कंदो हो, पर सौदागर त हलियो वेंदो उन सीज़न मतिलबु त कम सां, पर तोतो घर फिटी कई वेंदो हुयो ऐं ख़बर आहे त मुंहिंजो तोतो अकुलमंद आहे, सो घर जो मुंहिंजी जो समाज सूद इन तोते जे मथां आहे। चए भाऊ हिकिड़े ॾींहुं कुदरत मुंहिंजे अलाह जे सौदागर त पंहिंजे सौदे वापार सां हलियो वियो, पंहिंजे हिसाब सां हलियो वियो, काॾे हेॾे होॾे ॿेड़नि ते सामान खयूं त हिकिड़े ॾींहुं हुनजी ज़ाल जेकी आहे हिकु नौजवान छोकिरो वठी पंहिंजे मालात में अची उन सां चटो करणु चालू करे पई। इहो सौदागर मतिलबु तोतो सॼो लका ॾिसे पियो त सौदागर जे घर वारी छा करे थी, छा हले थी, सो इन जो तारीख़ कमु हुजे। हिकु ॿियो ॾींहुं मतिलबु त अचे हिकु उहो शख़्स मतिलबु घुराए पंहिंजी मालात में ऐं उन सां मतिलबु रंग रंगीला करे वेठी हेॾां होॾां, या तोतो सॼी ॻाल्हि ॾिसे वेठो, हाणे तोतो करे बि छा थो सघे। अदा सौदागर पंहिंजे हिसाब सां 12 महीने खां पोइ मोटी आयो जो आयो त हाणे तोते पंहिंजे हिसाब सां सॼी हिनखे ॿी ॻाल्हि सही ॿुधाई, पर पंहिंजी ज़ाल जा पिरकार कोन ॿुधाई त का तुंहिंजी ज़ाल जा ई मसइलो हुयो। चवणु लॻो त को मतिलबु त सही लॻो पियो आहे। अदा एतिरे में हिन बि जो सही आहे। अदा सौदागर वञी की कुझु ॾींहं गुज़रिया त किथां ॿिए हंधा हिनखे ख़बर पई, माना की सौदागर खे ख़बर पई त तुंहिंजी ज़ाल अहिड़ी आहे। सौदागर चयो त बण हञ, मुंहिंजे मतिलबु तोते मूंसां सचाई न कई, सिधो सो आयो पंहिंजी ज़ाल ई पाण में मतिलबु त ॾंद चकर ॾिननि। अदा ॾाढो हिक ॿिए सां ॻाल्हाइनि हेॾां होॾां, मतिलबु झगड़ो थी पियो। सौदागर त पंहिंजे हिसाब सां कावड़ में काॾे वञी कमरे में सुम्ही पियो। हुन रन खे मतिलबु त शाम ते जीअं जहिड़ो थियो त हिनखे दिलि में इहा ठे की त इहा सॼी ॻाल्हि ऐं इहा शैतानगिरी कई आहे त तोते कई आहे। अदा हिन रन खे सौदागर जी ज़ाल खे कावड़ आई, सिधो सो आई पिंजरो खोले ऐं उन जा राति जे टाइम पर पटे सफ़ा गंजड़ो करे ऐं मालात जी ॿी मालात तव्हां खणी हेठि उछलियईंसि। तोते खे जॾहिं हेठि उछलियईं, तोतो सिधो सो वञी ज़मीन सां लॻो। अदा तोते खे धकु त घणो लॻो जो, पर कोनसि छा करे हिनखे पंहिंजे हिसाब सां। पर हुन सोचियो त भला मरी वियो, पर हुनखे अॻे ई रड़ियूं करणु लॻी त ॿिली मुंहिंजे तोते खे खयूं थी वञे। हेॾां होॾां रड़ियूं ॾाढियूं कयूं त ॿिली तोतो खणी वई, सो कीअं बि कोन ॿुधियो, न कीअं बि ॻाल्हि वरनाई आहे। अदा ही तोते पंहिंजे हिसाब सां थोरो मतिलबु धकु सवड़े लॻुसि, आस्ते आस्ते मंडकाए हेॾां होॾां करे, पर हुन मालात जी ॾाढो हिकु मुक़ाम हुयो। उहो तोतो सिधो सो हुन मुक़ाम में हलियो वियो। अदा तोतो जो पंहिंजे हिसाब सां मुक़ाम में हलियो वियो। हिकु क़बर में ॾिठे त भला सोराख़ लॻो पिया, उन सोराख़ में घिरी हे तोतो वेही रहियो। अदा तोतो धकियल हुयो पंहिंजे हिसाब सां, जे करे चवंदो पियो चवे पियो त माना इन शइ में मां लिकंदुमि न त काशे न काशे मूंखे खणी वेंदी। सो पंहिंजे हिसाब सां तोते खे नॉर्मल धकु बकु लॻियल हुयो हेॾां होॾां, पर पोइ उन हिसाब सां सिॼ उभरंदो हुयो, हेॾे होॾे थप हणी वेंदो हुयो, के टिंडण को तिॾ वग़ैरह, या उते को माण्हू मानी खाईंदो, बोर किरंदो काथे ओसे पासे में, उहो खाई पंहिंजे हिसाब सां हिन टेम गुज़र हले पियो। राति जे टाइम में उन साॻे सोराख़ में अची किरे मतिलबु त घिरी वेही पियो रहे ऐं ॾींहं सॼो ॾींहुं घुमे पियो। कुदरत मुंहिंजे इलाजे कुझु ॾींहं गुज़रिया, सो भला जंहिंमहिल तोतो जे महिल इहो छा विञा शहज़ादीअ मतिलबु त सौदागर जी ज़ाल उछलियो त पोयां सौदागर जो आयो पिंजरे में त कारीअर आहे कख, हिनखे तोतो कोन लथो। अञा तोतो जो कोन लथुसि त ज़ाल खां पुछा की तोते जो हवालु काॾे वियो। एतिरे में सौदागर जी ज़ाल चवणु लॻी त तोतो पंहिंजे हिसाब सां ॿिली खणी वई, मूं ॾाढियूं रड़ियूं कयूं पर कंहिं ॿुधियूं ई कोन। एतिरे में चवणु लॻो त हुनखे मतिलबु त ज़ाल ते एतबार सौदागर कोन कयो, उनखे तव्हां ॾाढे ॾंद चकर ॾेई ऐं ज़ाल खे पंहिंजे घर मां कढी छॾियईं त माना तूं कूड़ी आहे, सो तूं पहिरियां बि मूंसां कूड़ हुयो, तोतो बि तूं मारियो हूंदो। सो बहरहाल हिनखे ॾाढो मतिलबु त गारियूं ॾेई हिन घर मां कढी छॾियो।
अदा मां इहो सोचियो त भला मां औरत ज़ात आहियां, काॾे वेंदुमि माण्हू अवाम खिलंदो, इन करे त भला मरणु भलो आहे या काॾे न काॾे भर मुंहुं कयां, हिन खे ॿियो काॾे बि वसऊं को नज़र आहे, हिन खणी मुक़ाम ॾे मुंहुं करे मुक़ाम में आ कई खणी। अदा हुन मुक़ाम में वञी पंहिंजे हिसाब सां कुंड में वञी उहा औरत वञी पंहिंजो ॻाल्हि करे मतिलबु त यादि करे पोयों मंज़र ऐं रोअण चालू थी। ऐं एतिरे में उहो साॻो तोतो हुन मुक़ाम में वेठो वञे क़बर में, उन मुंडी कढी हिन खे सुञाणे ऐं हिन खे चवणु लॻो, ए औरत, मतिलबु त चवणु लॻो त तूं पंहिंजे हिसाब सां वॾो ज़ुल्म कयो आहे, सो पंहिंजे हिसाब सां तूं हाणे रो पिट, पंहिंजो मथो कुड़ाए ऐं हिते 40 ॾींहं उञ बुख ते रहो त तोखे दर्द जी ख़बर पोइ पवंदी। हिन सोचियो त बणा औरत त बणा हिन मुक़ाम में गेबी आवाज़ थो अचे, माना कि कुझु वली आहे या को पीर आहे, सो मुंहिंजो गुॾो बाफ़ थी वेंदो ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मतिलबु त मूंसां मिलाईंदो। अदा एतिरे में हुन सच में पंहिंजो मथो कुड़ाए ऐं पंहिंजे हिसाब सां उञ बुख ते उते अची वेही रही। अदा हुन पंहिंजो यकीन करे रखी वेही रही, तोते कुझु मतिलबु चंद ॾींहं गुज़रिया, तोते ॾिठो त बणा हीअ हाल खां बेहाल थी विया। एतिरे में तोतो बि पंहिंजे हिसाब सां पर ॿरा सावा थी विया त उॾण जहिड़ो थी वियो हुजे। अदा तोते सोचियो त बणा हाणे छा कयां। एतिरे में हिनखे चवणु लॻो, तूं मूंसां ॾाढी नाइंसाफ़ी कई, सो बहरहाल मां जीअं हिते वेठो आहियां, सुबुह जो पहर आहे, सो मां कूड़ कोन थो हणां, कसम खणां थो, सो मां तुंहिंजे पुटु मतिलबु त तुंहिंजे मुड़ुस खे का बि ॻाल्हि न आहे कई तुंहिंजे बारे में, माना कि मां इहा कन तुंहिंजी चोर न कई आहे, तोसां दुश्मनी मूं न कई आहे, पर तूं खामखां मूंसां मुंहिंजा पर पटिया, मूंखे ईज़ाई ॾुख आई, पर हाणे मां तुंहिंजे हक़ में वञा थो, तुंहिंजे मुड़ुस खे मुतमिन कयां थो, सो बहरहाल वरी तव्हां ॿिन्हिनि खे हिकु कयां थो। अदा रन बि पंहिंजे हिसाब सां दॻु वठी हली साॻे सिधे चारे में अची वई, माना इहो कमु जेकॾहिं थिए थो त हिनखे माफ़ी वाफ़ियूं तोते खां हिन वरितियूं त माना खां ग़लती थी वई आहे। अदा तोतो सिधो सो उॾियो साॻे सौदागर वतायो, सौदागर खे चवणु लॻो त तुंहिंजो माल रिज़्क़ में बरकत हुजे, सो तुंहिंजी मतिलबु त ख़ुशियुनि जो घरु हुजे, सो तुंहिंजी मतिलबु त सदाई ज़िंदगी मतिलबु सुकून सां गुज़रे। अदा हिन सम्झो सौदागर चयो त बणा हीउ तोतो हले काॾूं वियो जो मूंखे जे हक़ में मूंखे इलाही दुआ थो घुरे पियो। एतिरे में चवणु लॻो त तूं केरु आहे ऐं मूंखे एतिरी दुआऊं छो थो ॾिए पियो। एतिरे में थोरी देरि खां पोइ सौदागर सुञातो त बणा तोतो त मुआरो आहे। अदा पंहिंजे हिसाब सां हिन खां पुछा की त भला तोखे छा थियो, तूं काॾे वई एतिरा ॾींहं। एतिरे में तोते ॻाल्हि कई त मूंखे ॿिली खणी वई, सो ॿिली मूंखे त खाई वई। चए पोइ जहिड़ो कीअं थिए, चयो आहे तुंहिंजी ज़ाल आई मुक़ाम में अचे रोअणु लॻी ऐं अलाह जे अॻियां दुआऊं घुरणु लॻी, अलाह साईं मूंखे जहिड़ो कयो ॿिलीअ जे पेट में मां निकितो आहियां, सो चवणु लॻो त हिन पंहिंजनि खे मतिलबु सौदागर जी ज़ाल खे मिलाए पाण में, सो बहरहाल खामखा इहो गुनाह जो कमु आहे, सो तुंहिंजे करे इहो मसइलो थियो आहे। सो मां पंहिंजे हिसाब सां हुन ॿिलीअ जे पेट मां जहिड़ो थी ऐं तोॾे आयो आहियां, सो मां हिन ॻाल्हि जी गवाही थो ॾियां, सो पंहिंजी ज़ाल तुंहिंजी वॾी मतिलबु त हाणे सही थी वई आहे, सो पंहिंजे हिसाब सां पंहिंजी ज़ाल जी मालिकी कर। अदा सौदागर जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, सो पंहिंजे हिसाब सां घोड़े ते चढ़ी सिधो सो हुन मुक़ाम मां पंहिंजी ज़ाल खे वठी ऐं पंहिंजे हिसाब सां हुन खां माफ़ी वरितईं ऐं पाण में ख़ुशि हुन साॻी मलात में रहणु लॻा। सो एतिरे में तोतो चवणु लॻुसि हुन बादशाह खे त बहरहाल मां बि तुंहिंजे मुड़ुस खे जे ख़बर पइजी वई काथां बि ॿिए हंधि आहीं, त इन तोते वांगुरु मां तव्हां ॿिन्हिनि खे वरी ठाह कराए वरी पाण में प्यार मोहबत जो मतिलबु साॻियो ई थी वेंदव। सो बहरहाल हाणे सिज न उभरी वञे, तूं वञ माल जो पंहिंजे यार ऐं महबूब सां मिल वञे। अरे एतिरे में शहज़ादी उहा कहाणी ॿुधी अञा उथी हुन तयारी करे पई। एतिरे में कुकड़नि खणी बांगूं ॾिनियूं। हिन ॾिठो त बणाए सिज ॾींहुं थी वियो, हाणे छा थींदो। एतिरे में वरी साॻो वञी पंहिंजे कमरे में शहज़ादी सुम्ही पई। अदा सॼी राति इहा हिन तोते ॻाल्हि ॿुधाई, शहज़ादीअ खे मुतमिन करे तरसायो। वरी सिज लथो, जीअं चंड उभिरियो तीअं सिधो सो शहज़ादी हार सिंगार करे पंहिंजे हिसाब सां 2 बानियूं वठी सौदागर मतिलबु तोते वता आई। हाणे तोते खां मोकिलणु अचे पई, ए तोता तूं मूंखे पंहिंजे हिसाब सां मोकल ॾे त मां पंहिंजे महबूब जेको शहज़ादो मूं ते आशिक़ु आहे सो हुन ॾे वञा ऐं उन सां प्यार मोहबत कयां। खोड़ ॾींहं थिया आहिनि मां इंसान मर्द जी का सूरत न ॾिठी आहे, सो मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश हुई, तोखे कहिड़ी ख़बर मूं में छा गुज़रे थो, छा थिए थो। एतिरे में तोतो चवणु लॻो त बादशाहज़ादी तूं भली वञ उन यार ऐं महबूब सां मिल वञे, जेकॾहिं हुनजी मोहबत आहे, पर जीअं हू मोहबत पंहिंजे दिलि में रखे थो, तूं बि पंहिंजे हिसाब सां एतिरी मोहबत दिलि में रखजांइ जीअं हिकु मुनाज़िब पंहिंजे मतिलबु बादशाह जी मोहबत दिलि में रखी हुजे। एतिरे में बादशाहज़ादीअ पुछा कि त बणा मुलाज़िम पंहिंजे बादशाह जी मोहबत दिलि में कीअं रखी, इहा कहाणी मूंखे ॿुधाए। अदा तोतो त पंहिंजे हिसाब सां वरी बादशाहज़ादीअ खे कहाणी ॿुधाइणु चालू कई त कंहिं वक़्त में हिकु बादशाह हुयो। पोइ बादशाह पंहिंजे हिसाब सां
मतिलबु त ॻोठ में ऐलान करे छॾियो हुजे, वॾो वियांउ ख़ैरियात कई हुजे, उते अमीर मतिलबु वॾा वॾा माण्हू घुराया हुजईं, मतिलबु त ग़रीब शख़्स जी जाइ न हुई। के वॾा वॾा मुल्ला के बुज़ुर्ग सो पंहिंजे हिसाब सां दरबार में घुराया हुजईं ऐं उन्हनि जो रंध पचा खाधो तयारु हुजे, उहे खाधो पिया खाइनि वेठा। हिकु हमराह सिधो सो हुन बादशाह जी मतिलबु त महल में ऐं उन साॻी जॻह ते अची पुॻो। अदा एतिरे में सभिनि जा वात पटिजी विया, ग़रीबी हाल हुजेसि, हाल हीणा हुजनिसि। एतिरे में सॼो माण्हू हिन खे ॾिसी हैरान थी विया। हिन खां पुछा करणु लॻा, तुंहिंजी ज़रूरत कंहिं थी जो हिन बादशाही दरबार में अची पुॻो आहे? एतिरे में बादशाह चवणु लॻो, त तूं केरु आहे? चवणु लॻो, मां हिकु मुलाज़िम आहियां, सो पंहिंजे हिसाब सां बादशाह जो मतिलबु त ख़ासि माण्हू हूंदो आहियां, सो तीर कमान में ऐं हिकु लड़ाईअ में बि मां पहिरें नंबर ते आहियां। माना की मां तीर हणंदुमि न, हितां किथे बि निशान वठी जबल खणंदुमि, जबल मां तीर चीरो निकितो वेंदो। ऐं मुंहिंजो नाल मुंहिंजे हिसाब सां कंहिं शिकार कंदो आहियां, शींहं जो बि। मतिलबु वॾो मां पहलवान आहियां। सो बादशाह हिकिड़े वक़्तु रहियल हुयुसि, उनजो मुनासिबु हुयुमि, मतिलबु उन चौकीदारी वग़ैरह हेॾां होॾां कमु कंदो हुयुमि, पर उन मुंहिंजो क़दुरु न कयो। मां पंहिंजे हिसाब सां तुंहिंजी दिलि में मोहबत रखी ऐं तोरी बादशाह सलामत आयो आहियां, मूंखे पंहिंजो मुनाज़िम कर, कहिड़ी बि कमु मतिलबु त ॾसींदे मां उहो बि कंदुमि, पर मां जे हिसाब सां जेको बि हुनुरु आहे मां सभु ॼाणींदो आहियां। अदा बादशाह चयो, त हाणे तूं पंहिंजे हिसाब सां वञ ऐं हिकु ॿिए नौकर खे चईंदा, बाबा हिन खे पंहिंजे हिसाब सां पहिरेदारी ते लॻाए, मतिलबु त मुंहिंजे महलात जे मतिलबु ॿाहिरां पहिरो ॾिए, या पंहिंजे हिसाब सां सॼे ॻोठ जी पहिरो ॾिए, हिन खे पंहिंजे हिसाब सां कम ते बीहारे छॾियईं। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां महफ़िल ख़तमु करे कुझु ॾींहं गुज़रिया। हीउ पंहिंजे हिसाब सां पहिरो ॾींदो वञे बादशाह जी महलात में, पर मथे बादशाह जी महलात में हिन जी अखि हुजे, चारो तरफ़ फेरी बि ॾिए पियो, पर बादशाह खे ॾिसे बि वेठो, बादशाह जी मतिलबु महलात ॾिसे बि वेठो। अदा बादशाह बि पंहिंजे हिसाब सां महलात अलाए कीअं टहिलजे बि वेठो, अलाए कीअं ओचितो हिन ते नज़र पइजी वियसि। अदा बादशाह जी जॾहिं हिन ते मतिलबु नज़र पई, बादशाह हिन खे ॾिसी चवणु लॻो, तूं केरु आहे ऐं मुंहिंजी महलात जी ॿाहिरां छा थो करे? एतिरे बादशाह खे चवणु लॻो, त बादशाह सलामत, मां तुंहिंजो हिकु चौकीदार आहियां, सो तूं ई मूंखे बीहारियो, ख़ासि हिन कम ते आहियां, सो 24 कलाक तुंहिंजो मां महलात जो पहिरो ॾींदो आहे, कंहिं चोर चकारीअ खां, कंहिं दुश्मन जी मतिलबु त भुआ खां तुंहिंजो पहिरों ऐं तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो आहियां। अदा एतिरे बादशाह पाण में कचहरी करे रहिया, मतिलबु हाल हवाले करे वठे पियोसि, त एतिरे में हिकिड़ो आवाज़ु हिन खे झंग जे तरफ़ ॾांहुं ॿुध में आयो। ईअं ई ॿुध में आयो त हिकु औरत जो आवाज़ु हुजे, चवे पई, मां वञा थी, अहिड़ो कहिड़ो आहे जवान जो पुटु जो मूंखे रोके वञे? अदा बादशाह चवणु लॻो हिन खे, पंहिंजे मुनाज़िब खे, चौकीदार खे, त इहो छा जो आवाज़ु आहे ऐं इहो केरु आहे चवे थो जेको, तूं इहो आवाज़ु ॿुधो आहे? एतिरे में चवणु लॻो, त हा बादशाह सलामत, इहो मूं आवाज़ु ॿुधो आहे, राति राति जो कॾहिं कॾहिं थींदो आहे, पर इन जी मां जाचा जूच न लॻी आहे, न लधी आहे। जंहिं करे मां इन जी जाचा करणु वेंदुसि, सुभाणे तुंहिंजी महलात खे कुझु मसइलो थी पए, सो इन करे मां वञा ई कोन, मुंहिंजो कमु आहे तुंहिंजी पहिरादारीअ सां, मुंहिंजो घुमणु फिरणु ऐं कंहिंजे राज़ मालूम करण सां न आहे। अगरि ये बादशाह सलामत तूं मूंखे ऑर्डर ॾींदे, त मां इन हिसाब सां जाचा करे ईंदुमि, इहो केरु आहे ऐं छा मसइलो आहे। अदा बादशाह सलामत चयो, त वारो कर, जल्दीअ में वञो, इन जो राज़ मालूम करिया त इहो केरु आहे। अदा हे पंहिंजे हिसाब सां उहो नौकर मतिलबु मुनाज़िब जेको हुयो चौकीदार, उन तरफ़ रवानो थी पियो। बादशाह बि पंहिंजे हिसाब सां भली पोशाक मतिलबु त जुबो खयईं ऐं उन खे सॼो पाण वेड़े ऐं उनजे पोयां मतिलबु त निकिरी पियो। अदा हुनजो जेको चौकीदार हुयो उहो बि पंहिंजे हिसाब सां अॻिते वञे, त हिकु ख़ूबसूरत औरत बीठी आहे वण हेठां औरत बीठी आहे, चवे थी पई, वञा थी मां, पर कहिड़ो जवान जो पुटु हुयो मूंखे रोके। एतिरे में उहो साॻियो चौकीदार पुॻुसि ऐं बादशाह बि अची वेझो थियो। बादशाह हिन जे पोइ ते बीह ऐं हिन ॿिन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधणु लॻो, त छा चवंदा, छा थिए थो। एतिरे में चवणु लॻो, त मुनाज़िब, त तूं केरु आहे, काॾे थी वञे पई? एतिरे में चवणु लॻी, त मां बादशाह जी ज़िंदगी आहियां, माना की बादशाह जो मौत आहियां, सो बादशाह जो साह कढण थी वञा पई। चवां ईअं पई त हाणे मां बादशाह ॾे वञा थी, पर कहिड़ो जवान जो पुटु हिन बादशाह सॼे खे बादशाह खां रोके सघे, बादशाह खे मारण खां सवाइ, मतिलबु मारण सां मूंखे रोके ॾेखारे। एतिरे में चवणु लॻो, त हाणे तूं बादशाह खे न मार, मां तोखे रोकणु आयो आहियां, जीअं चवे मां तीअं कयां। एतिरे में चवणु लॻी, जेकर तूं बादशाह खे बचाइण थो चाहीं, हाणे मुंहिंजो हिकिड़ो वाइदो आहे, मुंहिंजो कौल आहे, जे ईअं कंदे त बादशाह बची वेंदो, बादशाह खे मां न मारींदुमि। पोइ चए कहिड़ो आहे? चए पंहिंजो पुटु उनजी ज़िंदगी जेकी आहे त बादशाह जे मथां क़ुर्बान कर ऐं मुंहिंजे पेरनि में क़दमनि में उनखे को, त उनजो जीअं रतु मुंहिंजे पेरनि खे लॻे, त इन बादशाह जी मतिलबु त ज़िंदगी मां उनजी जेकी पुट तो ज़िंदगी हूंदी सो बादशाह जे खाते में लिखंदुमि। अदा हिन नौकर चयो, त 5 मिंट हिकिड़ा मूंखे मोहलत ॾे, मां पंहिंजो पुटु खणी तुंहिंजे क़दमनि में हिनमहिल ई तो मां क़ुर्बान कयां। अदा उहो मुनाज़िब देरी न कई, उन तरफ़ घर जे तरफ़ रवानो थियो। अचे पंहिंजे पुट खे चवणु लॻो, त बादशाह जी ज़िंदगी जो मतिलबु हे मसइलो थी पियो आहे, तोखे उनजे मथां सदगो कंदुमि, तुंहिंजी ज़िंदगी माना बादशाह खे मिली वेंदी।
अदा एतिरे में हुनजो पुटु चवणु लॻो त बाबा मूंखे जल्दी कर, बादशाह जे अॻियां मूंखे भली क़ुर्बान कर, मां पर मुंहिंजी छा त पर मुंहिंजे घर सॼो जेकॾहिं तुंहिंजे बादशाह जे मतिलबु ज़िंदगी बचाइण में कमु अचे सॼो तूं क़ुर्बान करे छॾिजे, हटिजांइ न। अदा उन मुनाज़िब जो पुटु बि राज़ी थी पियो, सिधो सो खंजर खणी पंहिंजे पुट खे खणी सिधो सो उन साॻी माईअ जे अॻियां पेश कयईं। चवणु लॻो त हाणे मां पंहिंजे पुट खे खीरु ॾींदुसि, सो बराबरि तूं औरत थी। अदा उहो पंहिंजे हिसाब सां ॿिए हिन खंजर खणी ऐं पंहिंजे पुट खे लेटाए ऐं एतिरे में खंजर हलाइण वारो त उन औरत जो हथु पइजी वियुसि। चवणु लॻी त तुंहिंजी इहा हिमत ऐं बहादुरी ॾिसी अलाह साईं मूंखे हुकुम कयो आहे, सो हिन जी अञा 60 साल मतिलबु त 60 साल जी ज़िंदगी मथे मतिलबु त वधी वई। अदा बादशाह इहे ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं ॿुधे पियो वेठो, दू बडू जेको थियो इहो बादशाह लिखी ख़बर ॿुधे पियो हुयो। हू ॾाढो ख़ुशि थियो, पंहिंजे पुट खे चई पुट तूं घर हल, सो मां बादशाह खे इहा ख़बर ॿुधाए अचां। अदा बादशाह बि तकिड़ो 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 वञी सिधो सो पंहिंजे हिसाब सां जीअं मालात जे मथां घुमे फिरे पियो उन वांगुरु बीह रहियो ऐं हे बि आहिस्ते आहिस्ते सिधो सो बादशाह खे उहा साॻी ख़बर ॿुधाइण पियो अचे। बादशाह हिन खां पुछिया की त ॾे हाल हवाली छाजो आवाज़ हो ऐं केरु हुयो? एतिरे में चवणु लॻुसि त हिकु औरत हुई, सो पंहिंजे मुड़ुस सां झगड़ो थी पियो, सो पाण निकिरी पई हुआ। हाणे चवे पई त मां खे भले केरु बि अचे सो मां पोइते न वेंदमि। सो मां पंहिंजे हिसाब सां हुनखे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे ऐं पंहिंजे मुड़ुस सां मिलाए आयो आहियां। हाणे भाकुर पाए हाणे हुन औरत चयो आहे त मां 60 साल ताणी जेसि ताईं हयाती आहे सो इन मुड़ुस सां पाण गॾु रहंदमि, इन खां कॾहिं बि नाराज़ न थींदमि। एतिरे में बादशाह खे हिन जी बहादुरी ऐं हिन जो अकुलु ॾाढो पसंदि अची वियो। माना की बहादुर मतिलबु बादशाह त हिन जी पोयां ख़बर थी ऐं सॼो लका ॾिठईं जेको बि कुझु थियो ऐं गुज़रियो। एतिरे में चवणु लॻुसि ए मतिलबु त मुनाज़िब तुंहिंजी मूंखे अॼु ख़बर पइजी वई, सो मां तुंहिंजे पोयां मतिलबु त आयो हुउमि, सॼी गुफ़्तगू तुंहिंजी ऐं उन मतिलबु त औरत जी मां ॿुधी हुअमि, जेकियूं ॻाल्हियूं थियूं ऐं तुंहिंजे पुट जूं ऐं पंहिंजे सहबा सां जेको कुझु बि थियो गुज़रियो सो मूं सभु पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे। सो सलाम आहे तोखे जो तूं कंधार जो पुटु आहे। सो पहिरियां तूं आएं त मुंहिंजी मालात में सो गिड़गिड़ाई मतिलबु त इलाज कई त मतिलबु त तूं मजबूर हुएं, तोखे मां पंहिंजे हिसाब सां ड्यूटी ॾिनी, पर अॼु खां वठी तुंहिंजी तरक़ी चालू थी वई। अदा बादशाह सुबुह ते पंहिंजे हिसाब सां जीअं मतिलबु सुम्ही ऐं निंड करे सुबुह ते दरबार ते जीअं आयो, अॼु पंहिंजे जेका बि हुते मतिलबु त ख़ादम ऐं मुनाज़िब ऐं वॾा वॾा माण्हू वज़ीर नौकर जेका बि हुनजा किताब हिसाब किताब वारा उन्हनि खे घुराए चवणु लॻो त हीउ जेको मुनाज़िब आहे सो मां पंहिंजे हिसाब सां वज़ीरीअ ते थो रखां। अदा सभु को राज़ी थी वियो, हिनखे पंहिंजे हिसाब सां उन बादशाह जी वज़ीरी मिली वई, दुनिया बि दौलत जाम गंज मिली वियसि। त एतिरे में चवणु लॻी बादशाहज़ादी खे तो चवणु लॻो त बादशाहज़ादी तूं बि जेकॾहिं इन जी दिलि में मोहबत रखंदी ऐं हू बि रखंदो, सो पंहिंजे हिसाब सां दुनिया दौलत जी कमी न हूंदी आहे, मोहबत जी कमी हूंदी आहे। सो इहा बादशाह ऐं मुनाज़िब जी कहाणी हुई। सो हाणे तूं बि जल्दी कर, पंहिंजे हुन महबूब सां वञी मिली आहे, सो पंहिंजे हिसाब सां तयारी कर। अदा बादशाहज़ादी मतिलबु त उहा कहाणी ॿुधी तोते वधा मस उथी त वरी साॻियूं कुकड़नि आज़ानूं ॾिनियूं। अदा एतिरे वरी बादशाहज़ादी जो मतिलबु राति गुज़री वई। बादशाहज़ादी हुन यार ऐं पंहिंजे शहज़ादे महबूब ॾे न वञी सघी। अदा शहज़ादी पंहिंजे हिसाब सां वरी वञी कमरे में सुम्ही पई, सॼी पंहिंजे हिसाब सां सॼो ॾींहुं निंड कयईं। अदा वरी सिजु लथो, वरी मतिलबु चंडो बिरियो, वरी हीअ पंहिंजे हिसाब सां हार सिंगार करे दोरियूं सोन वग़ैरह सभु कुझु पाए वरी पंहिंजे हिसाब सां उन तोते खां मोकिलण न आई। मतिलबु त मुड़ुस जो कौल हुयुसि, इहो वाइदो हुयुसि त तोते खां मोकिलाए पोइ सभु जेको कमु करे त तोते खां लाज़मी मोकिलाइजाए। अड़े उहो सिधो सो तोते ॾे आई, तोते खे चवणु लॻी त मूंखे इजाज़त ॾे, सो मां बरहाल पंहिंजे महबूब पंहिंजे दिलबर ॾे वञा थी मिलणु। सो जंहिंमहिल बि तोरी अचां थो का न का ॻाल्हि ॿुधायांसो, सो वरी मूंखे रोके थो छॾे, सो मूंखे 3 ॾींहं थी वियो आहे मथां वाइदे में कची थी पियो आहे, मूंखे मोकल ॾे। अदा एतिरे में तोतो शहज़ादीअ खे सॼो पेरनि लाइ ॾिसणु लॻो, चवणु लॻो हे बादशाहज़ादी मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधो, जेको तूं हीउ सोन वग़ैरह हेॾां होॾां पातो आहे इहो जेकर न पाए वञु, पंहिंजे महबूब ॾे इहा शइ न पाए वञु, सुभाणे जे कुझु थी पियो जीअं सोनार ऐं काठ पाण में जहिड़ो थी पियो लालच ते ऐं सोन ते, सो सुभाणे तुंहिंजो मतिलबु त इहो जेको आशिक़ु आहे सो इन लालच करे तुंहिंजे सोन ते ऐं तोखां मतिलबु कुझु हरकत मतिलबु अहिड़ी करे, सो बराबरि दोस्ती त वेंदी हली पर सोन बि वेंदी हलियो। एतिरे में शहज़ादीअ बुछा कई त बणा काठ ऐं सोनारनि जी पाण में दोस्ती कीअं फिटी ऐं छा लालच कहिड़ी कयनि। ड्रखण ऐं सोनारो पाण में घाटा दोस्त हुया। पोइ पंहिंजे हिसाब सां सोनारो ऐं ड्रखण जी जेकी मोहबत हुई, जो हर को चवंदो त बणा ही पाण में आशिक़ महबूबनि, अहिड़ी पाण में दोस्ती ऐं बेअंत हुजेनि। पोइ हिकु ॼाणे पंहिंजे हिसाब सां शहर मां निकिरी कंहिं ॿिए शहर जे तरफ़ रवाना थी पिया। उते मतिलबु त हिकिड़ी बुतनि जी पूॼा थींदी हुंदी, उहे बुत जेका हूंदा जो सोननि जा हूंदा, सोन जा।
एतिरे में सोनारो चवणु लॻो पंहिंजे दोस्त ड्रखण खे, चवणु लॻो त हाणे हिते वॾी सोननि जी मतिलबु त पुतलियूं ठहियल न, इन्हनि मां 2-3 पुतलियूं चोराए हलंदासीं, मतिलबु त पुतलियूं सो भुतनि जूं, सो बहरहाल वॾो सुकून सां ज़िंदगी कटींदासीं, वॾियूं महांगियूं बि आहिनि। अदा हिननि पाण में सलाह करे वञी इहो साॻो ढोंग करे फ़क़ीरी हाल करे अचे उन्हनि जी इबाबत करणु चालू कई बुतनि जी। अहिड़ी इबाबत पियो कनि जो उतां वारा माण्हू हिननि जी इबाबत ॾिसी हैरत में अची वेंदा। अदा सुबुह खां वठी शाम ताईं हुननि जी इबाबत कंदा हुया, सो त हू आया ई ॿिए मक़सद तां हुया। अदा उतां जा जेका बि ॿिया इबाबत करण वारा, उन्हनि जी मतिलबु इबाबत मतिलबु त महसूस ई न थिए जेॾी हुननि जी इबाबत सम्झ में अचे। एतिरे में ॿिया माण्हू सॼे मुल्क में हवाल हली वियो त बहरहाल अहिड़ा की 2 फ़क़ीर आया न जो इबाबत एतिरी असांजी बुतनि जी हिननि जी पूॼनि था जो बेअंत। अदा बहरहाल 2-3 ॾींहं थिया, माण्हू हर को लहिण छॾियो त बणा इहे इबाबत करे पूरी कनि, इन्हनि जे अॻियां असांजी इबाबत अधु बि कोन्हे का। अदा ॾिठनि त बणा हव मव टरिया केरु 2-3 ॾींहं कोन पियो अचे। हिननि देरि न कई, उहे साॻियूं सोन जूं जेके पुतलियूं हुयूं उहे चोराए पंहिंजे हिसाब सां रवाना थी पिया। अदा हकिल करे ॻोठ जे ॿाहिरां पुॻा, हिकिड़ो वणु हुजे, उन वण में हेठि खॾ खणी उहे साॻी पुतलियूं मतिलबु बुतनि जूं पूरे ऐं पंहिंजे हिसाब सां हर को घर रवानो थी पियो। एतिरे में यार सोनारे खे दिलि खे मतिलबु त बेईमानी थी पई। हिन सोचियो त बणा इहो खणी ऐं पाण जे कोज़े में कयां। अदा सिधो सो वापसि वञी उहा साॻी खोटे उहे साॻियूं पुतलियूं कढी बुतलियूं ऐं पंहिंजे हिसाब सां वञी काथे लिकाए रखियईं। अदा सुबुह साजर सां सिधो सो वञी ड्रखण वटि आयो। ड्रखण जे अॻियां रोअणु चालू कयईं, तूं अहिड़ो आहे, दोस्तीअ में अमानत में ख़यानत कई अथई, तूं अहिड़ा तेड़ा दोस्तीअ जे लाइक़ ई न आहे। मतिलबु हिन खे ॾाढो ॻाल्हाई। हुन चयोसि आख़िर ॻाल्हि छा आहे? चवणु लॻो यार जेकी बि पुतलियूं हुयूं तूं खोटे तूं राति खणी आयो आहे, तूं नाइंसाफ़ी कई आहे, सो पाण में ॾाढो हिन सां ॻाल्हायईं, पर हिन खे सम्झ में ॻाल्हि न आई ऐं हे मतिलबु त हिन खे कुझु बि मतिलबु चई न पियो सघे। हाणे हे वॾो सियाणो हुयो, छाकाणि ड्रखण हे चवणु लॻो त हाणे का वेण मां को बि हल न थींदो, इन जो को न को हल ॻोल्हणो पवंदो। अदा जॾहिं ही पंहिंजे हिसाब सां सोनारो घर मोटी आयो, ड्रखण पोयां सॼो ॾींहुं सोचे ऐं पंहिंजे हिसाब सां टले त बणा मुंहिंजे दोस्त ई अमानत में ख़यानत कई आहे, सो सॼो कमु हिन जो आहे खामखा मूंखे मतिलबु त भीड़ ॾेई वियो। हिन अहिड़ो कमु कयो, हिकु बुंड ॻोल्हे आयो, उन बुंड मां हिन पंहिंजे सोनार जी सूरत ठाही दोस्त जी। VIP मतिलबु अहिड़ो ठाहे, उनखे लटा कपिड़ा सोनार जा पाए, सॼी हमशिगल ॼण सोनारो हव भो बीठो आहे। हिन बुंड मां पंहिंजी करां मतिलबु ॾेखारियो हुनुर। अदा अहिड़ो कमु करे छॾियईं, 2 हिकिड़ा सुअर जा बचा वठी आयो, माना कि सुअर जा बचा वठी ऐं उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां पालणु चालू कयईं। निंढड़े खां वठी जेको बि खाधो विझे पियो न, सो सोनारो जेको पुतलो ठहियलु हुयो न सोनारे जी हमशिगल जो, उन जे पेरनि में बि विझेनि। मानी टिकी जेकी कुझु बि बहरहाल टेम में विझे पियो न वेठो, सो सभु कुझु उन में उनखे सुअर जे बचनि खे विझे वेठो। 2 सुअर जा बचा हुजनि, सुबुह शाम जो उन जे पेरनि में मानी खाइनि पिया त हू त हिरिया बि थिया। जंहिं महिल बि मानी जो टेम अचे थो, सिधो सो वञी उन जे पेरनि में वञी ॻोल्हा कनि, उते मानी उते मिले पई, लभे पई। अदा ही अहिड़ा हेराए छॾियाईं। अदा 2 ॾींहं 3 ॾींहंनि खां पोइ पंहिंजे ज़ाल खे चयईं त वञ पंहिंजे हिसाब सां सोनारे जी माईअ खे दावत ॾेई आहे, सो उहा पंहिंजे बचनि ॿारनि सिधो अचे असांजी दावत खाई वञे। अदा उहा वई सिधो सो ड्रखण जी ज़ाल वञी सोनारी माईअ खे दावत ॾेई आई। उहा बि पंहिंजे 2 ॿारनि छोकिरनि सिधो सो अचे ड्रखण जे घर पुगी। अदा पंहिंजे हिसाब सां ही ॿार जेका हुया उहे खेॾनि पिया पंहिंजे मुंहं सां, ऐं मायूं पाण में केतिरी के कुंड में कनि पियूं। अदा ओचितो हिन पंहिंजे हिसाब सां ड्रखण अहिड़ो कमु कयो, उन 2 शहज़ादा जेका हुया सोनारे जा, उहे पंहिंजे हिसाब सां काथे लिकाए छॾियईं। उन जी जॻह ते जेका सुअर जा बचा हुया उहे अची खणी रखियईं ऐं रोअण रड़ियूं करणु लॻो त बणा सोनारे जा बचा सुअर जा बचा थी विया। अदा एतिरे में माण्हू न इबरत मठी विया। हिन जूं रड़ियूं ॿुधी माण्हू आया, चवणु लॻा त ही सोनारे जा बचा न जो सुअर जे बचनि में तब्दील थी विया। अदा इहा ॻाल्हि वञी सोनारे वटि वञी पुगी। सोनारो बि रोंदो पिटींदो आयो, चवणु लॻो त बणा मुंहिंजा बचा सुअर जा बचा कीअं थींदा। अदा पंहिंजे हिसाब सां 2 दोस्त जेका हुया सो डूबडू थी पिया। चवणु लॻो इहा सॼी तुंहिंजी शरारत आहे। सोनारो चवणु लॻुसि, हिन चयो न अहिड़ो को मसइलो ई न आहे, तुंहिंजा पुट मुंहिंजे अखि न अॾो खेॾनि पिया, जीअं हेठि पाण में खेॾी हेठि जो किरिया त इहे सुअर जा बचा मूं ॾिठा। अदा वञी पाण में झेड़ो थी पियो, हेॾां होॾां ॾंद चकरी न इहा ॻाल्हि वञी बादशाह वटि पुगी। अदा बादशाह चवणु लॻो दादा हाणे ही मसइलो आहे। हिन सोनारे जा जेका बादशाह खे चवणु लॻो ड्रखण त सोनारे जा बचा जेका सो मुंहिंजे घर आया, सो हाणे सुअर जे बचनि में तब्दील थी विया न, सो हाणे छा कयां। अदा बादशाह पाण हैरत मुंहिंजे बणा सुअर जा माण्हू जा बचा सुअर में कीअं तब्दील थींदा। अदा बादशाह हिन खे हैरत में अची वियो। अदा एतिरे में लो मतिलबु त हो ड्रखण चवणु लॻो त बादशाह सलामत, उहे साॻा बचा मां खणी थो अचां। अगरि
जेकॾहिं लोहा सोनार जे पेरनि में ऐं सोनार खे नथा सुञाणनि त पोइ मां ॾोही आहियां ऐं सोनारो मतिलबु सही आहे। अगरि जे सोनार जे पेरनि में अची किरनि था ऐं उनखे पंहिंजो पीउ मञनि था ऐं बचा चिंबड़नि था, सो बहरहाल पोइ सोनारो मतिलबु त को न को गुनाह कयो आहे, जंहिंजे करे इहो ईअं मतिलबु हिन सां हालत थी आहे। अदा बादशाह सलाम त उहे साॻा बचा सोर जा घुराया ऐं सोर जा बचा त सोर मतिलबु त हुनजे हमशिकिल ते मानी खाईंदा हुया। 2 ॾींहंनि खां वठी हुननि खे बुख लॻी हुजे, मानी न विधी हुजे, सो काट रखण सो हुननि जीअं सोनार खे ॾिठो त मतिलबु हुन सम्झो त पुतलो बीठो आहे हलिया सिधो सो माण्हू बाड़ुनि ॾे कोन ॾिठो, हुननि खे बुख लॻी सिधो सो वञी सोनार जे पेरनि में बीह रहिया, हेॾे होॾे नासण लॻा हेॾा होॾा। एतिरे में बादशाह हैरत में अची वियो, सॼी दरबार जा माण्हू हैरत में वञनि, भला इहे सोर वाक़ई बि ॾिठनि त वाक़ई त हेॾो आवाम बीठो केॾे बि न आकियनि, सिधो सो सोनार ॾे मतिलबु पेरनि में किरिया। अदा बादशाह चवणु लॻो त इहे सच में तुंहिंजा पुटनि जेका सोर जा बचा थी विया आहिनि। अदा सोनार पंहिंजे हिसाब खां हुनखे ॾोही करे ऐं बादशाह जेको हुयो त रखण खे चयो त तूं सही आहे। अदा उतां पंहिंजे हिसाब सां 2 बचा खणे उहो सोनार रवानो थी पियो। हिन खे दिलि में धकु लॻो त मुंहिंजे दोस्त जी सॼी शरारत आहे, अची पंहिंजे दोस्त खां माफ़ी वरितई, चवणो लॻो मूंखां ग़लती थी वई आहे, जेको हिसो पती पाण में अचे थो उन्हनि मां तोखे ॾियां थो, पंहिंजो पुतलूं जेकियूं अचनि थियूं सो बहरहाल मुंहिंजनि बचनि खां इहा दुश्मनी जेकी आहे ख़तमु कर। एतिरे में चवणु लॻो जेकी इहा ॻाल्हि तो करें, चई सो पियो तो जीअं त मन अलाह तोते राज़ी थी पए तुंहिंजा बचा सोर मां मथां इंसान थी वञनि, सो इहो मुंहिंजो को बि कसूर न आहे। एतिरे में उहो साॻियो पंहिंजे हिसाब सां सोनारो भॻो उहे साॻियूं पुतलियूं सोनारियूं खणण, एतिरे में हीउ घर वियो, हिन जा बचा ज़ाहिर करे उहे सोर जा बचा लिकाए छॾे। अदा जॾहिं हू जो आयो हुनखे चईंदे यार तूं ॾिसो हीउ पंहिंजो हिसाब किताब जेको बि आहे हीउ खण पंहिंजो, मूंखे पंहिंजा बचा ॾे। अदा हुननि सॾु कयो त हिन जा बचा सही सलामत जीअं हुया तीअं आया। अदा पंहिंजे हिसाब सां हुननि जो पंहिंजे सलामत ॿियाई बि कयईं ऐं अमानत में ख़यानत बि कयईं ऐं हिन जी दोस्तीअ में बि खलर पियो ऐं पंहिंजे हिसाब सां वॾो कमु थी वियो इहो। ऐं शहज़ादीअ खे तोतो चवणु लॻो, ए शहज़ादी तूं बि पंहिंजे हिसाब सां हीउ सोन पाए हूंदी वञे ऐं हीरा जवाहर वग़ैरह जेको बि पातल अथई हू बि जेकॾहिं सोनार जे ख़ानदान मां हुजे ऐं दिलि में ॿियाई थी पवे सोन ॾिसी ऐं बेईमानी करे तोसां बि त हुन वांगुरु जीअं हुन सोनारे कई मतिलबु त रखण सां। शहज़ादीअ पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे सोन वग़ैरह लाहे पोइ वञा शहज़ादे ॾे, सो एतिरे में सिजु उभरी वियो ऐं कुकड़ बांगू ॾिनियूं। अदा बादशाहज़ादी न वञी सघी। अदा वरी पंहिंजे हिसाब सां राति थी वई, वरी बादशाहज़ादी हार सिंगार करे सिधो सो वरी तोते जे अॻियां आई भला लिबास पाए। तोते खे चवणु लॻी तोता अॼु मूंखे इजाज़त ॾे, पंहिंजे महबूब सां कहिड़ी बि हालत में मिलणो आहे, सो मुंहिंजी दिलि मां हाणे ख़्वाहिश वधंदी थी वञे, सो कहिड़ी बि हालत में मां वञण थी चाहियां। एतिरे में चवणु लॻो त हे बादशाहज़ादी तूं वारो कर, पंहिंजे महबूब सां प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं कर ऐं मिली सघ। जेकॾहिं तूं सुभाणे न मिली सघी ऐं तुंहिंजो मुड़ुसु हिन विच में अचेयो त पंहिंजे हिसाब सां जीअं अमीरज़ादो लश्कर जी ज़ाल जे अॻियां शर्मिंदो थी पियो, तूं बि इन हिसाब सां शर्मिंदी थी पवंदी आहे। एतिरे में बादशाहज़ादी जंहिं महिल इहा ॻाल्हि ॿुधी तोते खां पुछणु लॻी त अमीरज़ादो लश्करी जे अॻियां कीअं शर्मिंदो थी पियो। एतिरे में चवणु लॻो तोतो त ए शहज़ादी कंहिं वक़्त में हिकु लश्करी हुयो, मां त लश्करीअ जो पंहिंजे हिसाब सां सिपाही सालार हुयो, उहो पंहिंजे हिसाब सां ड्यूटी कंदो हुयो। जॾहिं हुन शादी कई पंहिंजे हिसाब सां त हुन पंहिंजे हिसाब सां टोटल जेको बि ड्यूटी वग़ैरह हुयसि उहा हुन छॾे ॾिनी, माना की जेको कमुकारु कंदो हुयो हेॾां होॾां शादी जो करे आयो त उन ज़ाल खां परे हिकु विख बि कोन पियो थिए, उन सां प्यार मोहबत हेॾां होॾां गुफ़्तगू त माना हेॾे होॾे हिन जो रूह हले पियो वेठो, विंदरे पई वेठी ज़िंदगी। अञा चंद ॾींहं गुज़रिया, हुन जेको बि कमायो ख़र्चो हुयो सो सभु 2 टे ॾींहं वेठे ते शींहं बि मतिलबु त वेठे त खरार खुटी वेंदा आहिनि, सो हुन हिसाब सां सभु शइ खाई विया माल मिल्कियत। अदा पंहिंजे हिसाब सां ग़रीबी हाल में थी वियो हीउ लश्करी। एतिरे में ज़ाल चवणु लॻसि त ॾे हाल अहिवाल भला तूं हिन महिल मतिलबु वेठो आहे काॾे कमाइण करटन कोन थो वञे, सो अहिड़ा हाल थी विया आहिनि असां त हाणे त पंहिंजे हिसाब सां 2 ॾींहंनि में पिनण ते वञी पुॼंदासीं। एतिरे में लश्करी चवणु लॻुसि सो बहरहाल मां कमाइण इन करे नथो वञा, मूंखे तो ते भरोसो कोन्हे को, माना की सुभाणे तूं कंहिंसां प्यार मोहबत करे मां कमाइण ॿिए पासे हलियो वञा, सो मां घरु हूंदुसि तो ते निगहबानी कंदुसि पियो, सो बहरहाल इहो नथो कमु मूंखां हले, सो मां तोसां ॾाढो प्यार थो कयां, सो तोखे अकेलो इन करे नथो छॾियां। अदा एतिरे में उहा साॻी चवणु लॻा लश्करी ज़ाल अगरि जे मूं में ॿियाई हूंदी आहे न, भले तूं किरोड़नि जा कम करे छॾ, कोट वराए छॾ, पर मूंखे जेको कमु करिणो हूंदी आहे सो मां तुंहिंजी इज़त न रखां त उहा इज़त मां पंहिंजो न रखी सघां हा। भले केॾी बि बिगड़ियल रन हूंदी आहे, भले जवान केॾो बि हुजे, पर उन खां न पलबी आहे। हिकु चई मूं त कहाणी आहे, जीअं हिकिड़ो मतिलबु त जादूगर हुयो,
उहो पंहिंजे हिसाब सां ज़ाल खे हाथी थी उनजे मथे सूंड ते चाढ़े घुमंदो हुयो। उनजे बाबति बि हुनजी ज़ाल जेकी आहे ग़लति कमु करण ते बीठी त कराए वई। 101 ॼणे सां माण्हूअ सां मिली वई। सो हुनजे मतिलबु पुठि पोयां हुन जादूगर खे इहा बि ख़बर न पई। एतिरे में चवणु लॻो त ज़ाल खां पुछणु लॻो लश्करी त इहा किसो खणी ॿुधाए त आख़िर इहा कीअं कमु थियो। चए कंहिं वक़्त में हिकु हमराह हुजे, उहो वञे पियो दग सेर सां, परे खां ॾिठे त हिकु हाथी पई थी अचे। हिन ॾिठो त पाण हाथी खोफाइदी आहे, सुभाणे मथां को नुक़सानु पुॼाए, इन करे हिकिड़ो वणु हुयो, उन वण ते मथे चढ़ी वेही रहियो। चए हाथी उन पासो ॾे टपण जी जॻह ते उहो हाथी उन वण हेठां अची बीह रहियो। अदा हुन पंहिंजे हिसाब सां सुवारी जेकी हुई सो हुन पंहिंजे हिसाब सां जादूगर हुयो। हाथी जेकी हुई त जादूगर थी वियो। जादूगर माना हाथी थी वियो हुजे। पंहिंजी ज़ाल खे मतिलबु त पंहिंजे पुठीअ ते खईं वठंदो घुमाईंदो, माना की इहो महफ़ूज़ पंहिंजी ज़ाल खे रखंदो त माना मुंहिंजी निगरानी में हुजे। पर हुनजी ज़ाल अहिड़ी हूंदी, हू हाथी पंहिंजे हिसाब सां बेख़्याली थी वञे त पोयां हूअ पंहिंजे हिसाब सां उनखे सॾु कयो। हिन जे वण ते अखि पइजी वई त मतिलबु हिन त कहिड़ी ठही हिन खे हेठि सॾु करे ऐं पंहिंजे हिसाब सां हिन सां उहा गुफ़्तगू करे ऐं हिन खां पंहिंजे हिसाब सां उहो रिश्तो रखी ऐं हिन पंहिंजो ज़ियान करे छॾियो। एतिरे में ज़ियान करे बीठी त हिकु अहिड़ी शइ कढियईं, एतिरे में हिकिड़ो शिंगो कढियईं, उन में रुॻो मुंडियूं हुजनि। एतिरे में चवणु लॻसि, ए शहज़ादा तूं इहा पंहिंजी मुंडी लाहे ॾे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां मुंडी लाहे ऐं उनखे ॾिनी, उन पंहिंजे शिंगे में विधी। एतिरे में उहो हमराह पुछा करणु लॻो उन खां त हीउ छा मसइलो ऐं छा ॻाल्हि आहे। एतिरे में राज़ उनजो पुछा करणु लॻो मुंडुनि जो। त एतिरे में चवणु लॻी त हीउ जेकी हाथी ॾिसे थो, असुल में इहा हाथी न आहे, हिकु जादूगर मुंहिंजो मुड़ुसु आहे, जो मूंखे चवंदो आहे तूं ग़लति कमु कराए थी, इन करे हू पंहिंजी निगरानी में मूंखे पाण ते खणी वठंदो आहे। पर उनजे बाबति बि मां कावड़ ऐं गुस्से में ऐं उनजे पोयां पुठि पोयां हीउ जेको तोसां मिली जुली आहियां, एतिरे माना 100 माण्हू सां मिली चुकी आहियां, अॼु 101 तूं थी वएं। हीअ एतिरो मुंडियूं सभिनी खां मां वठंदी पंहिंजे ॻणप में हिसाब सां इहो कमु करायो अथमि। हीउ जादूगर हूंदे बि मूंखे कुझु न करे सघियो। अदा एतिरे में हुनजो वात में आङुर अचे वई। इहा ज़ाल ॻाल्हि करे पंहिंजे लश्करीअ खे मुड़ुस खे ॿुधाई। अदा एतिरे में चवणु लॻी त जेके बि रन बिगड़ियल हूंदी उहा कॾहिं बि मतिलबु त भले लख कोशिशि करे जेको ग़लति कमु करणु हूंदुसि उहा कराए वेंदी। अदा हिन खे दिलि सां ॻाल्हि लॻी ऐं हिन खे चवणु लॻो त पोइ हाणे छा कयां। चवणु लॻा हाणे तूं काॾे बि वञु कम ते, सो बहरहाल पोयां जो को बि खुटको न कर। सो मां इन लेवल जी न आहियां, माना की तुंहिंजी मां इज़त महफ़ूज़ रखंदमि, भले तूं केतिरा सालनि खां पोइ मोटी। अदा हिन खे ॾाढी दिलदारी ॾेई ऐं चवणु लॻो त जेकर मूंखे कीअं ख़बर पए त तूं महफ़ूज़ आहियां न। अदा हिकिड़ो ज़ाल पंहिंजे हिसाब सां हिन खे गुलदस्तो ॾिनो, माना हिकिड़ो गुल ॾिनईंसि। चए हे गुल खई वञु, पंहिंजे हिसाब सां जॾहिं बि तूं हिन गुल खे ॾिसंदे, जे गुल मतिलबु त कुमाइटी थी वञे, ईअं महसूसु कर त माना तुंहिंजी इज़त पोयां जेको बि हुयो सो भरवसो मुंहिंजो उहो मतिलबु टुटी पियो। माना को मूं ग़लति कमु करे विधो, सो इन करे इहो गुल सुकी वेंदो। जे मूं ग़लति कमु न कयो त इहो गुल कॾहिं बि न सुकंदो। अदा हुन लश्करीअ खे इहा ॻाल्हि ज़ाल जी सम्झ में अचे वई। हिन पंहिंजे हिसाब सां 3 टपड़ खणी ऐं कंहिं हिसाब ॿी विलायत माना कमाइण हलियो वियो। अदा उते वञी कंहिं पहिरेदारीअ जो वञी कमु पंहिंजे हिसाब सां कयईं, कंहिं बादशाह ऐं शहज़ादे जो वञी पहिरेदार बीठो। अदा अहिड़ी फिज़ा जी मौसम हुजे जो गुल ॿूटा जेका बि उन मुल्क में हुजनि त उहे पंहिंजे हिसाब सां सुकी छणंदा वञनि पिया। पर हीउ जंहिं महिल बि पंहिंजे हिसाब सां फारक़ु थिए त उहो गुल पंहिंजे हिसाब सां अॻियां रखी ऐं हुन गुल खे ॾिसे वेठो जेको हुनखे ज़ाल ॾिनो लश्करीअ खे। अदा पंहिंजे हिसाब सां बादशाह घुमंदे फिरंदे नौकर वज़ीर सभु को हिन ॾे ॾिसे बि हिन जो गुल मतिलबु जंहिं महिल बि खोले त माना ताज़ो हुजे, ॼण हिन महिल कंहिं बाग़ मां पटी आयो हुजे। अदा बादशाह सोचियो त बहरहाल फिज़ा जी मौसम लॻी पई आहे, कोई वण में गुल न रहियो आहे। पर हाणे मूंखे सम्झ में अचे थी त कंहिं बादशाह ऐं कंहिं वज़ीर ॾे वेंदासीं वॾनि माण्हुनि तवंगरनि ॾे, उन्हनि वटि बि गुलाब जो गुल ताज़ो न मिलंदो असांखे। पर हिकु ॻाल्हि इबरत जी आहे, इहो जेको असांजो ग़ुलाम आहे चौकीदार, इन खे शहज़ादे चयो त ताज़ो ताज़ो गुल हर खयूं थो वरिते, इहो काॾों थो हाणे ऐं छा मसइलो आहे। अदा हिकिड़े ॾींहुं बादशाह हिन खे पंहिंजे दरबार में घुराए ऐं इन खां गुल जो राज़ मालूम करणु लॻो त ताज़ो गुल तारीख़ काॾों थो हाणे, जॾहिं असांखे का शइ लभे ई नथी। एतिरे में उहो चवणु लॻुसि त हीउ जेको ताज़ो गुल तव्हां ॾिसो था, इहो मूंखे पंहिंजी ज़ाल ॾिनो आहे। चए उहो ज़ाल तोखे कीअं ॾिनो आहे? चवणु लॻो त मुंहिंजी ज़ाल पंहिंजे हिसाब सां चयो त मां जो शक हुयो सो हुन मूंखे चयो त जेकर ज़ाल ग़लति हूंदमि सो बहरहाल इहो गुल सुकी वेंदो, जे मां सही हूंदमि त इहो गुल कॾहिं बि न सुकंदो। अदा हुन दरबार में
जेका बि माण्हू वेठा हुजनि उहे खिलणु चालू थी विया ऐं बादशाह जेको शहज़ादो हुयो मतिलबु त उहो बि खिलणु लॻो। उहो चवणु लॻो तुंहिंजी ज़ाल जेकी आहे फिरे बि ऐं जादूगिरी आहे, माना कि फिज़ा जो मौसम लॻो पियो आहे, गुल तुंहिंजे हथ में अते बि नथो सुके, सुभर तुंहिंजी ज़ाल मतिलबु पोयां हले कहिड़ा रंग रंगीला कंदी हूंदी, तोखे पंहिंजे हिसाब सां जादू ई फूल ॾेई तूं इन में ख़ुशि लॻो पियो आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां चयो त इहो मां आज़मतो लहंदुमि, तुंहिंजी ज़ाल मतिलबु त कुझु न कुझु कंदी हूंदी, सो तोखे जादू जे हिसाब सां तोखे मतिलबु त मोकिलियो अथई। अदा हिन बादशाह सां एड़ो कमु कयो, हिकु ॿ पंहिंजे हिसाब सां ख़ासि माण्हू घुराए, चवणु लॻो हिन जी मुल्क वञो ऐं हिन जी माईअ सां पंहिंजे हिसाब सां जेतिरो बि मतिलबु त ज़ोर ॾेई हिते वठी अचो त वठी अचो सघो था, जेको ग़लति कमु करे था सघो त करियोसि। त ॾिसां त मां बि आज़माया त हिन गुल में कुझु मतिलबु त मुंझ अचे थी या न, इहा ॻाल्हि सची आहे या मतिलबु ग़लति आहे। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो माण्हू ख़ासि मोकिलियो, अदा उन मुल्क ते पुॻो, हुनजी मुल्क वटि लश्करी मुल्क वटि ऐं हिकु धोती हथ खे हुन धोतीअ जे ज़रिए नियापो खणाई। अदा धोती सिधो सो वरी साॻे लश्करी ज़ाल ॾे वई, हुनखे चवणु लॻी हिकु शहज़ादो आयो आहे, मतिलबु आयो हमरा, तूं जेतिरो पैसा वठंदी पैसा बि ॾियण लाइ तयारु आहे, पर तोते चवे थो त माना मूंसां हिकिड़ी राति मुलाक़ात करे। अदा हुन पंहिंजे लश्करी ज़ाल हिन सां कुझु बि न ख़ुशी न ॿुझी, सिर्फ़ु एतिरो चईंदो हुन हमरा खे मोॾे वठी आहे। अदा उहा साॻी धोती वई, हुन साॻे हमरा खे जेको हितां बादशाह जे पुटु मोकिलियो, उन सां अचे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻी सुभर तूं जेकी ॻाल्हि ले आयो आहे उहो जीअं चवंदे तीअं थींदो, पर हिकिड़ो कमु कर, हीअ जेकी धोतीअ खे तूं ॿुधायो आहे मुंहिंजी ॻाल्हि, सो इन खे चओ त मूंखे हीअ पसंदि न आहे, पोइ बहरहाल हिन खे वठी वापसि वञ, पोइ राति तूं अचिजांइ त पाण में चटो कंदासीं। अदा हुन हमरा खे इहा ॻाल्हि पसंदि आई, उन महिल हीअ चवणु लॻो त बहरहाल हीअ मूंखे पसंदि कोन्हे, धोतीअ खे चवणु लॻो वरी जेकॾहिं ॿी का सम्झ में अचे त पोइ उन ॾे नियापो खणी वञिजांइ, सो बहरहाल हीअ मूंखे पसंदि न आहे, मुंहिंजी लेवल जी न आहे। अदा एतिरे में चई हुन धोतीअ खे वरितियूं, हीअ सिधो सो वापसि हलियो वियो। जीअं राति थी हीअ पंहिंजी ख़ुशीअ में सिधो सो हुन महिलात में आयो लश्करी घर। अदा एतिरे में शहज़ादी उहा पंहिंजे हिसाब सां हिकु पट जे वाॻुनि जी मतिलबु त हुन पट जे हिकिड़ी खट रखी छॾियईं पलंग, सोने हेठां हिकिड़ो खूह खोटाए छॾियो हुई, जीअं माना को पट जी तंदूं हूंदियूं आहिनि उहे झटि छिरी पवंदियूं आहिनि, चई हिन जीअं को वेह त हलियो वञे हिन खूह में। अदा जीअं ई पंहिंजे हिसाब सां उहा जेकी धोती ऐं हमरा वियो मोटी ऐं पंहिंजे हिसाब सां हर को वियो, उहो टाइम थियो हो मोह टरी, सिधो सो हुन महिलात में आयो लश्करी घर में। अदा लश्करी ज़ाल वटि अहिड़ो कमु करे छॾियो हुजे, हिकु पट जी वाॻूं विझी ऐं हिकु खट तयारु करे छॾी हुजे, उन ते VIP सेज पथारे छॾी हुजे। अदा पट जो त ख़बर न अथव त हाल न आहे, सो हेठां अहिड़ो खूह खोटियल हुजे, वञी हुन खूह में हमरा किरे। अदा हिन खे सेज पथर लई भलो खट ॾिठो ऐं हिन खे चवणु लॻी हिते 5 मिंट वेह त मां अचां थी, हीअ हिते पंहिंजे हिसाब सां ट्रप ॾे हुन ते चढ़ियो, जीअं जो ट्रप ॾे चढ़ियो सिधो सो हुन खूह में हलियो वियो। अदा लश्करी ज़ाल जो मोटी हिन खे चवणु लॻी ए ज़ालिम तूं केरु आहीं, तूं कहिड़े इरादे सां आयो आहे, तोखे ख़बर बि न आहे त मां शरीफ़ ख़ानदान मां आहियां, सो इहो कमु करे थियो ई न आहे, तूं हीअं कीअं नियापो मोॾे खणायो, तूं केरु आहे, आख़िर चाहीं छा थो। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻी जेकॾहिं न ॿुधाईंदे सो पोइ हिते सड़ंदे पियो, जे ॿुधाईंदे तोखे मां कढंदुमि। अदा हिन सॼी तेर पितर ॻाल्हि करे ॿुधाई त तुंहिंजे मुड़ुस ऐं पंहिंजे बादशाह जी। एतिरे में चवणु लॻे त हाणे तूं हिते सड़ पियो, भली तूं सज़ा आहे इहा तुंहिंजी। अदा उहो हिते हथी को थी वियो, बादशाह ॾिठो त बणा उहो हमरा कोन मोटियो, मतिलबु त महीनो ॾेढ थी वियुसि, वरी ॿियो हमरा साईं बादशाह मोकिलियो उन शहज़ादे। अदा अमीरज़ादे उहो साॻियो ॿियो मोकिलियो हमरा, उहो बि आयो पंहिंजे हिसाब सां उन साॻे फिरेब में साॻे खूह में ॿई गॾु, मतिलबु औरत बंदि करे फिटी कया। अदा जॾहिं उहो बि न मोटियो त अमीरज़ादे अहिड़ो कमु कयो, उन साॻे लश्करीअ खे वठी ऐं उनजे हिसाब सां कंहिं न कंहिं काफ़िले जे बहाने अची उन ॻोठ में पुॻा। अदा हिकु बाग़ में अची मतिलबु अमीरज़ादो रहियो ऐं लश्करी पंहिंजे हिसाब सां घरु वियो। अची घर वारी हिन खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थी ऐं हिन खे सॼो तेर पितर जेको बि ॿिनि हमरा जो हुयो हाल करे ॿुधाईनि ऐं उन्हनि हमरा ॿिन्हिनि खे मतिलबु हिन खे ॾेखारियईं। हिकु हजम घुराए हिन खे मतिलबु त ॾाढियूं मुछूं लाहे टिकण गंजो करे फिटी कयईं। अदा पंहिंजे हिसाब सां कंहिं जॻह में बंदि करे फिटी कयनि। अदा उहो पंहिंजे हिसाब सां मिज़मान थी उहो साॻियो हमरा आयो अमीरज़ादो। अदा अमीरज़ादो मिज़मान थी पंहिंजे हिसाब सां हिन विहारियो लश्करीअ, छो त हुनजो पंहिंजे हिसाब सां नौकर हुयो ऐं उहो मतिलबु अमीरज़ादो हुयो। अदा हाणे हेॾो कमु कयो न, जेको बि लंगर वग़ैरह चांहि मानी जेको बि हुयो हुननि वरी उन्हनि नौकरनि जे हथां खणायो, जीअं बादशाह हिन अमीरज़ादे मोकिलिया हिन लश्करी ज़ाल ॾे। उहे साॻा नौकर खणी अचे सिधो सो हिन जे अॻियां मानी रखियनि। हिन पंहिंजे हिसाब सां बादशाह हिन खे न सुञातो न अमीरज़ादे। अदा अमीरज़ादे न सुञातो, एतिरे में हिननि पंहिंजे हिसाब सां कंधु कयो ऐं हुन खां पुछणु लॻो हे केरु न।
अदा एतिरे में हू जो ॾिसनि पंहिंजे भाउ हुन अमीरज़ादे ॾे त उन्हनि बि सुञातो, पोइ अमीरज़ादे बि सुञातो, पर ही त मूं वारा साॻा ई ग़ुलाम आहिनि उहे। अदा एतिरे में उहा साॻी चवणु लॻसि औरत त तूं मुंहिंजे मुड़ुस जे अॻियां छा पियो चवीं, माना कि जादू ॼाणींदी आहे तोखे मतिलबु त फिरेब कयो अथई सो वग़ैरह हेॾां होॾां सो या बहरहाल पंहिंजा हमरा अहिड़ो हाल लॻो पियो अथई सो अॼु खां पोइ अहिड़ी ग़लति कंहिंजे बारे में सोच न रखजांइ। सो ॾाढो हू शर्मिंदो थियो, अमीरज़ादो शर्मिंदो थी हेठि कंधु कयईं। तो बादशाह ज़ादीअ खे तोतो चवणु लॻो सो तुंहिंजो ई मुड़ुसु अचे, तूं बि अमीर आंगे ज़ादी मतिलबु अमीर आंगे मतिलबु हिन लश्करी ज़ाल वांगुरु हेठि कंधु करे मतिलबु त अमीर ज़ादे वांगुरु तूं बि हेठि कंधु करे वेही रहंदी आहे। सो बहरहाल तूं पंहिंजे हुन यार जे अॻियां मायूस ऐं मायारी थी पवंदी आहे, वाइदे इक़रार में पूरी न ईंदी आहे। सो बहरहाल मां जो चवां थो हिनमहिल वञु, सो टाइम बाक़ी अथई। अञा एतिरे में बादशाह ज़ादी अञा तयारी करे हुन यार ॾे मिलण जी तयारी कयईं त एतिरे में वरी कुकड़नि बांगू ॾिनियूं। अदा वरी सिजु मतिलबु त उभरी वियो। हाणे बादशाह ज़ादीअ खे बाहि वधी वई त बहरहाल हाणे छा कयां, ॾींहुं थी वियो। सो वरी पंहिंजे कमरे में वञी सुम्ही पई। अदा सुम्ही जो पई त हाणे पंहिंजे हिसाब सां चवणु लॻी त हाणे छा थिए। अदा हीअ कहाणी पंहिंजे पुॼाणी ते पुगी। सो बहरहाल हिन जो ॿियो पार्ट तव्हांखे जल्दी में ॾींदासीं। सो उमेद कयूं दोस्तो तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि ईंदी। जे पसंदि अचेव त असांजे सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं ॿी कहाणी जो इंतज़ारु लाज़मी कजो। हीअ दुआउनि में यादि रखिजो। क़ुर्बान अली।